हालत फाइली ऐं हालत मफ़ूली खां पोइ असां पढ़ंदासीं हालत जर्री यानी एक्यूज़ेटिव केस। हालत जर्री छा के चइबो आहे? हालत जर्री यानी कि इस्म या ज़मीर इन्हनि जे पोयां को हर्फ़ जर अचे ऐं कंहिं ॿिए इस्म सां उनजो ताल्लुक़ ॾेखारे। इस्म या ज़मीर जे पोयां हर्फ़ जर अचे ऐं उहो ॿिए इस्म सां उनजो ताल्लुक़ ॾेखारे त उन इस्म या ज़मीर जी हालत हालत जरी चइबी। जीअं मिसाल था वठूं, मेज़ ते किताब रखियो आहे, ते छा आहे? हर्फ़ जर। ॿियो मिसाल था वठूं, हुन मूंखे किताब ॾिना, खे छा आहे? हर्फ़ जर आहे। त हिते ऐं खे इस्म या ज़मीर जे पोयां हर्फ़ जर अचनि, ही इस्म आहे ही ज़मीर आहे, इन जे पोयां हर्फ़ जर पिया अचनि, कहिड़ा? ते ऐं खे। इहे छा आहिनि? इहे आहिनि हर्फ़ जर। त हाणे इस्म या ज़मीर जे पोयां जेके हर्फ़ जर अचनि ऐं उहो ॿिए इस्म सां ताल्लुक़ ॾेखारनि त उन हालत खे छा चइबो आहे? हालत जर्री। हाणे असां अचूं था हालत इज़ाफ़त ते। हालत इज़ाफ़त पजेसिव केस उहा हालत जंहिंमें इस्म या ज़मीर जो ॿिए इस्म या ज़मीर सां मालिकी वारो ताल्लुक़ ॾेखारे। छा ॾेखारे? मालिकी ॾेखारे। उनखे छा चइबो आहे? हालत इज़ाफ़त। मिसाल था वठूं, मूं वारो किताब किथे आहे? वारो मालिकी पियो ॾेखारे, हालत इज़ाफ़त आहे। हुन जो घोड़ो भलो आहे, जो चाहे हालत इज़ाफ़त आहे। छो? मालिकी पियो ॾेखारे, हिकु इस्म या ज़मीर जी ॿिए इस्म या ज़मीर सां मालिकी पियो ॾेखारे। उन मालिकी ॾेखारण वारी हालत खे छा चइबो आहे? हालत इज़ाफ़त। उन खां पोइ असां वटि आहे हालत निदा। हालत निदा वोकेटिव केस, जुमिले में इस्म या ज़मीर इन्हनि खे हाज़िर सम्झी पुकारजे या सॾियो वञे, उनखे छा चइबो आहे? हालत निदा। यानी के ऐं नूर छा पियो करीं? ऐं नूर छा पियो करीं? इहो छा आहे? ए छा आहे? इहो हर्फ़ निदा आहे, त हिन जी हालत करी वञी थींदी हालत निदा। अरे ज़ैद हेॾां अच, अरे ज़ैद हेॾां अच। अरे छा आहे? हर्फ़ निदा। हिन जी हालत कहिड़ी थींदी वञी? हालत निदा। त इस्म या ज़मीर खे हाज़िर सम्झी सॾियो या पुकारियो वञे त हुनखे छा चइबो आहे? हालत निदा यानी वोकेटिव केस।